अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी। छापो ॿियूं जनवरी 2011 ईस्वी। छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 23। कहाणी धरतीअ जो दर्द। रस अली नवाज़ ख़ान ज़मींदार ऐं लैंडलॉर्ड जो पुटु नाले ग़ुलाम अब्बास हैदराबाद जे हिकु कॉलेज में पढ़ंदो हो। हू जॾहिं शुरूआत में हैदराबाद आयो हो तॾहिं शहर जूं छोकिरियूं ॾिसी संदसि वाछ गोदो थी वई हुयसि। हू कॉलेज में छोकिरियुनि खे ताड़ींदो हो, तिलक चाड़ीअ खां वठी छोकिरियुनि जो पीछो कंदो हो ऐं खेनि घर छॾे ईंदो हो। राति जो चकुले में गानो ॿुधंदो हो ऐं निंड में छोकिरियुनि जा ख़्वाब ॾिसंदो हो। रईस पंहिंजे पुट जा कारनामा ॿुधी ख़ुशि थींदो हो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं सिंधू मस्तीअ में हो ऐं महिराण जूं मौजूं बंदि भञी उथली पियूं हुयूं, तॾहिं वधंदड़ ऐं पाईंदड़ पाणीअ खे रोकण लाइ संगीन जो बंदि खड़ो कयो वियो। उन ॾींहुं सिंधूअ जो वकिरो पंहिंजे सींध में रत जो सिंदूर भरे समुंड सां वञी मिलियो हो। पोइ रत फुड़ा जॾहिं रत फुड़नि सां मिलिया हुआ तॾहिं मांधाण मतो हो। उन मांधाण में रईस अली नवाज़ ख़ान जो पुटु ग़ुलाम अब्बास ईअं पीड़िजी वियो जीअं अनु झंड में पीड़िजी पण छाण थी वेंदो आहे। ग़ुलाम अब्बास जे मेजाले मां छोकिरियूं निकिरी वयूं ऐं संदसि अखियुनि आॾो धरतीअ जी रत हाणी सींध, लीड़ूं लटा ऐं उलियूं अखियूं रहण लॻियूं। रईस अली नवाज़ ख़ान खे ख़बर ॾिनी वई त तुंहिंजो पुटु बाग़ी थी पियो आहे, खेसि धरतीअ सां प्यार थी पियो आहे, तंहिं करे ख़तरनाक थी पियो आहे। रईस फ़िक्रमंद थी पियो। हिन पंहिंजे पुट खे पंहिंजे तक मां असेंबलीअ लाइ चूंडाइण जो पको पह पचायो हो। कामोरनि ऐं वॾनि वॾनि अमलदारनि सां पंहिंजे पुट जी ॾेठ वेठ कराइण जो प्रोग्राम ठाहियो हुआईं। अंग्रेज़ी बि उन करे पढ़ाई हुआईंसि जीअं देसी साहब लोकनि सां गिट मिट करे सघे। रईस अली नवाज़ ख़ान पंहिंजे पुट ग़ुलाम अब्बास खे ॻोठु घुरायो। ग़ुलाम अब्बास जी हालत ॾिसी रईस हैरान थी वियो। ग़ुलाम अब्बास ॾुबिरो ऐं कमज़ोर थी वियो हो, ॾिसण में गंभीर ऐं ॻाल्हाइण में ख़बरदार थी पियो हो। ग़ुलाम अब्बास खे खादीअ जा कपिड़ा पातल हुआ, पहिराण जे ॿांह ते कारी पटी ॿधल हुअसि। रईस दुनियादारीअ मां वाक़िफ़ आहे। पुट जे पंहिंजनि हारियुनि जहिड़ी हालत ॾिसी खेसि बाहि वठी वई, पर ख़ामोश रहियो। रईस पंहिंजे पुट जे कुल्हे ते हथु रखंदे चयो, रईस जो पुटु हूंदे बि खाधी पाई अथई। ग़ुलाम अब्बास वराणियो, जेसी ताईं धरतीअ जे सीने में संगीनूं टिंबियल रहंदियूं असां खाधी पाईंदासीं, ऐं कारी पटी जेसी ताईं दुनिया जे मज़लूमनि जो दाद फ़रियाद न थींदो असां पंहिंजे ग़म जो इज़हार कारी पटीअ सां कंदासीं। रईस पंहिंजे पुट खे उताक मां ॿाहिरि वठी आयो। हिकु दड़े ते ॿई ॼणा चढ़ी बीठा। संदन आॾो रईस जी 1000 एकड़ ज़मीन हुई जंहिं ते फसल बीठल हो। रईस ॿॾियुनि ॾांहुं इशारो कंदे चयो, पुट असांजी धरती हीअ आहे, असांजी धरती आबाद आहे, तूं कहिड़नि फॾनि में वञी फाथो आहीं। ग़ुलाम अब्बास पंहिंजे पीउ ॾांहुं ॾिठो ऐं दड़े तां लही हेठि झुकी मिटीअ जी लप भरे हू सिधो थी बीठो। पीउ खे चयाईं, जंहिं धरतीअ जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां सा धरती हिन मिटीअ में पूरियल आहे बाबा। पीउ खे पुट जी ॻाल्हि सम्झ में न आई। ग़ुलाम अब्बास पीउ ॾांहुं ॾिसण बिना उतां हलियो वियो। 1968 ईस्वी।